टंडोआदम गवर्नमेंट मोनो टेक्निकल इंस्टीट्यूट टंडोआदम पारा इल्म पिरायो सिंध सवारियो जे उन्वान हेठ दाख़िलाउनि जे सिलसिले में रीजनल डायरेक्टर इंस्टीट्यूटा शहीद बनज़ीराबाद लाल बख्श टांडो ऐं प्रिंसिपल गवर्नमेंट मोनो टेक्निकल इंस्टीट्यूट टंडोआदम गुलाम मुस्तफ़ा साम जी अॻवानी में जागरता रैली कढी वई। रैली में इंस्टीट्यूट के शागिर्दनि ऐं अमले वॾे अंग में शिरकत कई। रैली के मौके ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे रीजनल डायरेक्टर लाल बख्श टांडे चयो त गवर्नमेंट मोनो टेक्निकल इंस्टीट्यूट टंडोआदम में मैट्रिक पास शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि लाइ 3 साला डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स मैकेनिकल ऐं 2 साला डिप्लोमा इन कॉमर्स में दाख़िलाऊं जारी आहिनि। वालदीन ऐं शहरी पंहिंजनि ॿारनि खे जदीद दुनिया जी घुरिजनि मुताबिक़ फ़नी तालीम ॾियारण जे हवाले सां पंहिंजी औलाद खे ॼाणायल शोबनि में दाख़िला ॾियारे उन्हनि खे हुनर सेखारींदे उन्हनि जो मुस्तक़बिल रोशन कनि। जागरता और रैली मोनो टेक्निकल इंस्टीट्यूट खां निकिती जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी वापसि इंस्टीट्यूट ते पुॼाणी पज़ीर थी। उन खां अॻु डायरेक्टर इंस्टीट्यूट जे मुख़्तलिफ़ शोबनि जो दौरो पिणु कयो ऐं शागिर्दनि खे लेक्चर पिणु ॾिनो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।